अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु को असांजो टॉपिक आहे कॉम्प्लीमेंट ऑफ अ सेट। असां फाइंड कंदासीं त कंहिं बि सेट जो कॉम्प्लीमेंट कीअं मालूम कजे, पर उन खां अॻु में कॉम्प्लीमेंट आहे छा, कंहिं बि सेट जो कॉम्प्लीमेंट आहे छा। डेफिनेशन पढ़ूं त डेफिनेशन इहा आहे, द कॉम्प्लीमेंट ऑफ अ सेट ए डिनोटेड बाय ए डैश, या ए डैश कंदा आहियूं असां कॉम्प्लीमेंट कंहिं सेट जो, या वरी असां उन सेट जे मथां नंढड़ी सी ॾेई छॾींदा आहियूं, नंढड़ी सी। ठीक है, कॉम्प्लीमेंट ला नंढड़ी सी इनके बस कॉम्प्लीमेंट शो कंदा आहियूं। ठीक है, डिनोटेड बाय ए डैश या ए सी इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन द यूनिवर्सल सेट डेट आर नॉट इन ए। अॻे तव्हांखे इहो वधीक क्लियर थी वेंदो, यानी हिकिड़ो अहिड़ो सेट आहे जंहिंमें ए सेट न हूंदो आहे। यूनिवर्सल जा सभु सेट हूंदा आहिनि, यूनिवर्सल सेट जा सभु मेंबर हूंदा आहिनि, पर उन में इन जवाब में ए पाण न हूंदो आहे। हे हिकिड़ो यूनिवर्सल सेट आहे, ठीक आहे, रेक्टेंगल हे यू, ऐं हे हुन में ए आहे। पर हाणे हिन ए खे असां माना हिनखे मां कलर न कयो आहे त हीउ हिन जो हिसो न आहे, ए कॉम्प्लीमेंट जो हिसो न आहे, हीउ हिन खां ॿाहिरि आहे, यानी सभु मेंबर अथसि। ही सभु हे नीरा हिन जा मेंबर आहिनि ए कॉम्प्लीमेंट जा, ऐं इहे साॻा ई मेंबर यूनिवर्सल जा बि आहिनि, छो त इहे ॿई हिन में था लहनि। पर इहे जेके मेंबर आहिनि इहे ए जा न आहिनि, या ईअं खणी चइजे त हीअ जेके बि मेंबर आहिनि नीरा, इन में हीउ ए नथो अचे। ठीक है, हिन में ए अगरि हिते मां हिन ए खे बि नीरो कलर करे छॾियां त माना इहे ए जा मेंबर बि हिन जा मेंबर आहिनि, पर ए ख़ाली आहे, हिन करे हीअ हिन जा मेंबर न आहिनि। ठीक आहे दोस्तों, हाणे यूनिवर्सल सेट छा आहे भला? त यूनिवर्सल सेट हिकिड़ो अहिड़ो सेट हूंदो आहे जंहिंमें तव्हांखे ॿिया जेके मिलियल सेट आहिनि न, उहे उन्हनि सभिनी जो ईअं सम्झो अबो हूंदो आहे। हाणे जीअं ए ऐं बी तव्हांखे मिलियल, हिननि जो अबो कहिड़ो थींदो वञी 2 4 6 8 10 1 टे, हिननि खे कोर सां ॾिसंदो त हिन जो वञी हिकिड़ो वॾो सेट थींदो 1 खां वठी 10 ताईं। 1 खां वठी 10 ताईं सेट जेको आहे इन सेट मां ही सेट निकितल आहिनि। ठीक आहे, यानी ही हिन जा बचा थिया, ऐं ही हिन जो फादर थियो त फादर सेट चई सघूं था हिनखे। ठीक आहे, यूनिवर्सल सेट। त हाणे तव्हांखे एग्ज़ाम्पल जॾहिं बि ईंदो कॉम्प्लीमेंट जो, या क्वेश्चन पेपर में ईंदो, उन में तव्हांखे यूनिवर्सल सेट पाण ॾींदो। यूनिवर्सल सेट हाणे त ॾिनो अथई 1 खां वठी 10 ताईं, ए ऐं बी बि मूंखे ॾिना अथई, चए थो त बाबा ए कॉम्प्लीमेंट ऐं बी कॉम्प्लीमेंट फाइंड कयो। हलो ए कॉम्प्लीमेंट फाइंड करण, त ए कॉम्प्लीमेंट या ए पावर सी इहो छा थींदो? तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो हिन जो फार्मूलो आहे, ए कॉम्प्लीमेंट हमेशह थींदो आहे यूनिवर्सल माइनस ए। छो त हिते पढ़ी आयासीं त जेको ए कॉम्प्लीमेंट हूंदो आहे उहो अहिड़ो सेट हूंदो आहे जंहिंमें यूनिवर्सल त हूंदो आहे पर पाण ए न हूंदो आहे। ए न हूंदो आहे त यानी यूनिवर्सल मां ए कट करे छॾियूं त माना ॿियनि लफ़्ज़नि में चवंदा ए कोन्हे हिन में। ठीक आहे, अगरि हिते बी हुजे हा त छा थिए, यूनिवर्सल माइनस बी। अगरि हिते ज़ेड हुजे हा छा थिए, ज़ेड कॉम्प्लीमेंट छा थिए, यूनिवर्सल माइनस ज़ेड। ठीक आहे, हिन जो फार्मूलो आहे। यूनिवर्सल सेट छा आहे, 1 खां वठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10, माइनस ए छा आहे 2 4 6 8 10। ठीक आहे, असां पोयनि वीडियोज़ में डिफरेंस पढ़ी आया आहियूं। हीउ डिफरेंस आहे न, हिन जो मतिलबु छा, हिकु जहिड़ा कटियो 2 4 6 8 10, 2 4 6 8 10, हिकु जहिड़ा कटे बक़ाया पहिरें सेट में जेके बचनि उहे लिखो। त चाहे हिन छा थो बचे, 1 3 5 7 ऐं 9, ए कॉम्प्लीमेंट जो जवाबु अची वियो। ठीक आहे, बी कॉम्प्लीमेंट जो जवाबु छा थींदो दोस्तों, यूनिवर्सल माइनस बी। ऐं यूनिवर्सल छा आहे, 1 खां वठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ऐं माइनस माइनस बी छा आहे 1 3 5 7 9। ठीक आहे, जवाब में छा थींदो आहे, असां हिकु जहिड़ा कटींदा आहियूं 1 3 5 7 9, 1 3 5 7 9। बाक़ी छा थो बचे दोस्तों, हिन जो जवाबु हिते, हिन जो जवाबु थो बचे 2 4 6 8 10। पहिरें में जेके बचनि था उहे ई असांखे लिखणा आहिनि। ठीक आहे, ही हिन जो जवाबु आहे, ही कंहिंजो जवाबु आहे, ही बी कॉम्प्लीमेंट जो जवाबु आहे। ठीक आहे दोस्तों, त इन तरीक़े सां असां बी कॉम्प्लीमेंट ऐं ए कॉम्प्लीमेंट लभे सघूं था। उमेद आहे तव्हांखे कॉम्प्लीमेंट जो कॉन्सेप्ट सम्झ में आयो हूंदो, ऐं जेकॾहिं तव्हांखे का डिफिकल्टी हुजे तव्हां कमेंट सेक्शन में लिखी ऐं पुछी सघो था। ऐं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी महिनत वणंदी त चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियोज़ खे लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, ऐं टोटल वीडियोज़ ॾिसो। 1 मिनट या 2 मिनट न ॾिसो। जे 5 मिनटनि जो आहे त प्लीज़ 5 मिनटनि जो वीडियो ॾिसो, त जीअं मुंहिंजी महिनत सॼी तव्हां वटि पहुचे। नेक्स्ट वीडियो ताईं ख़ुदा हाफ़िज़, जी सिंध।